वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾिना हलूं। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सदर चीनी शहरी जी डेंटल क्लिनिक में हमले में मुलविस दहशतगर्द के गिरफ़्तार किया वियो आहे, जंहिं ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। कराची में CTD के अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त CTD ऐं हसात इदारे जे गॾियल ऑपरेशन दौरान जवाबदार के शाहिदनि सबूतनि सां गॾु गिरफ़्तार किया वियो आहे। शर्जील मेमण चयो त जवाबदार के जदीद टेक्नोलॉजी की मदद से गिरफ्तार किया वियो आहे। 100 खां मथे कैमरानि जा फुटेजेस चेक कया पिया आहिनि। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सदर चीनी शहरी जे डेंटल क्लिनिक में हमले में मुलविस दहशतगर्द के गिरफ्तार किया वियो आहे, जंहिं ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। कराची में CDD जे अमलदारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त CDD ऐं हसास इदारनि जी गॾियल ऑपरेशन दौरान जवाबदारनि के शाहिदनि ऐं सबूतनि सां गॾु गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक तफ़सीलात कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण CTD कराची जी ऑफिस में DIG CTD सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु सदर में डेंटल क्लिनिक ते थियल दहशतगर्दी वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि मां हिकु जवाबदार के CTD पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त इहो जेको वाक़ियो थियो, वाक़े खां पोइ CTD ऐं ॻुझनि इदारनि गॾियल तौर ते जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जांच करे पाबंदी मञियल तंज़ीम SRA सां तालुक़ रखंदड़ जवाबदार वकार खुश्क खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं वकार खुश्क नाले जेको दहशतगर्द आहे उन जा मुलज़िम असगर शाह ऐं ज़ुल्फ़कार ख़ासकुली सां राब्ता हुया ऐं सदर में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो करायो वियो उहो ज़ुल्फ़कार ख़ासकुली जे चवण ते इहो वाक़ियो करायो वियो ऐं उन जे पोयां असगर शाह ऐं मास्टर माइंड जेके आहिनि उहे ज़ुल्फ़कार ख़ासकुली आहिनि। शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त CTD जी अहिड़ी बहितरीन कारकर्दगी ते खेनि सलाम पेश कजे थो ऐं हू वॾे वज़ीर साहिब मुराद अली शाह खे सिफ़ारिश कंदो त इन कार्रवाई में जेके शामिल ऑफिसर आहिनि उन्हनि खे इनाम ॾिनो वञे। हुन चयो त अॼु ताईं सिंध में जेतिरा बि वॾा केस थिया आहिनि उन्हनि केसनि खे सिंध पुलिस ऐं CTD वाइको कयो आहे ऐं इहो दहशतगर्दनि लाइ खुलियल पैगाम आहे त जेको मुल्क जे ख़िलाफ़ कमु कंदो उहो बची न सघंदो। हुन चयो कुझु महीना अॻु कराची यूनिवर्सिटी में जेको आपघाती हमलो थियो उन हमले जो बि हिकिड़ो जेको बचियल दहशतगर्द हो उनखे बि पुलिस गिरफ़्तार कयो। उनखां अलावा सफूरा ॻोठ वाक़ियो हुजे या मशहूर कवाल अमजद साबरी जे क़त्ल में मुलविस जेके जवाबदार गिरफ़्तार कयो वियो, हिते को बि दहशतगर्द हुजे उनखे माफ़ न कयो वेंदो। उन मौक़े ते DIG CTD आसिफ एजाज़ जो चवणु हो त जवाबदार जेको गिरफ़्तार कयल दहशतगर्द आहे वकार खुश्क, उनजो असुल नालो अहमद खुश्क आहे ऐं हू जेको आहे ज़ुल्फ़कार ख़ासकुली सां राब्ते में हुयो। हिकु सवाल जे जवाब में हुनजो चवणो त वकार खुश्क गुम थियल माण्हुनि जे एहतजाजनि में शरीक थींदो रहियो आहे। उनखां पोइ हुन असगर शाह सां राब्तो कयो। मेहरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।